एसयूपी अॻवान ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अचण लॻो आहे। अव्हांखे ॿुधायूं त एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अचण लॻो आहे। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह खे साह जी तकलीफ़ सबबि इस्पताल में दाख़िल कयो वियो हो। अव्हांखे ख़बर ॾिनी त एसयूपी अॻवान चयो आहे त सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अची रहियो आहे। ठीक थियण बाद मार्च में शिरकत कंदो। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अचण लॻो आहे। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अचण लॻो आहे। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह खे साह जी तकलीफ़ सबबि इस्पताल में दाख़िल कयो वियो हो। सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अची रहियो आहे। ठीक थियण बाद मार्च जी अॻवानी कंदो, एसयूपी अॻवाननि पारां चयो वियो आहे। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अचण लॻो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह खे साह जी तकलीफ़ सबबि इस्पताल में दाख़िल करायो वियो हो। सैयद ज़ैन शाह जी तबियत में सुधारो अची रहियो आहे। ठीक थियण बाद मार्च जी अॻवानी कंदो, एसयूपी अॻवाननि चयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर असलम हैदर सोलंकी। जी असलम, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध यूनाइटेड पार्टी के सदर सैयद ज़ैन शाह जेको कराची के क्लिफ्टन वाले इलाके में निजी अस्पताल में दाख़िल है। इन वक्त भी आईसीयू में वो दाख़िल है। संदस इलाज जारी है। डॉक्टर्स से गाल बोल थी है। संदन चवण है त ज़ैन शाह के एक ॾींहुं अॻु में आईसीयू में मुंतकिल किया वियो, इन जे करे जो संदस हालत गणती जोगी थी वई हुई। इन वक्त डॉक्टर्स जो चवण है त उन में इम्प्रूवमेंट अची रही है। हालत उन जी तबियत सुधारे तरफ अची रही है। डॉक्टर्स जो चवण है त मुसलसल पंध करण जे करे हिक त उनके साह जी तकलीफ़ थी है ऐं ॿियो फिफड़न में इन्फेक्शन ज़ाहिर थियो आहे। उन जे करे सैयद ज़ैन शाह आईसीयू में उनके मुंतकिल कियो है। डॉक्टर्स की टीम उन जो मुआयनो करे रही है, इलाज उन जो हली रहियो आहे। सैयद ज़ैन शाह जीअं त सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर या अॻवान हिन सखर खां पैदल लॉन्ग मार्च शुरू कयो, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो काज़ी अहमद वटि पहुतो त साह जी वधीक उनखे तकलीफ़ थी वई, जंहिंखे ऑक्सीजन उते ई रस्ते में ॾिनो वियो ऐं सैयद ज़ैन शाह उन ते हो त हू लॉन्ग मार्च जारी रखंदो, पर तमामु घणी तकलीफ़ हुजण जे करे नवाब शाह में आईसीयू में मुंतकिल कयो वियो। हिन वक़्तु जॾहिं उनखे क्लिफ्टन जे अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे त उन वक़्तु हू आईसीयू में आहे। इलाज संदसि जारी आहे। कारकुननि जो हिकु वॾो अंग इन क्लिफ्टन जी अस्पताल ॿाहिरां मौजूदु आहे ऐं उन जी तबियत जी सुधारे लाइ दुआऊं पिणु घुरी रहियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु संदसि इलाज जारी आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असलम हैदर सोलंकी।